ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 22/11/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जी श्रीमत ते हलण ई बाप जो रिगार्ड रखणु। मनमत ते हलण वारा डिसरिगार्ड कंदा आहिनि। प्रश्नाग्रस्त व्यवहार में रहण वारनि खे कंहिं हिकु ॻाल्हि जे लाइ बाबा मना न कंदा आहिनि, लेकिन हिकु डायरेक्शन ॾींदा आहिनि। उहो कहिड़ो आहे? उत्तर आहे, बाबा चईंदा आहिनि, ॿार तव्हां बसि सभिनि जे कनेक्शन में अचो। कोई बि नौकिरी आदि करो, संपर्क में अचिणो पवंदो आहे। रंगीन कपिड़ा पाइणा पवंदा आहिनि त पायो, बाबा जी मना न आहे। बाप त सिर्फ़ु डायरेक्शन ॾींदा आहिनि। ॿार देह सहित देह जे सभु संबंधनि सां ममत्व कढी करे मूंखे यादि करो। परम धाम में मूंखे यादि करो। ओम शांति। शिव बाबा वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, अर्थात आप समान ठाहिण जो पुरुषार्थ कराईंदा आहिनि। जीअं मां ज्ञान जो सागर आहियां, उहे ॿार बि ठहिया आहिनि। इहे त मिठे ॿार ॼाणंदा आहिनि, सभु हिकु समान न ठहींदा। पुरुषार्थ त हर हिक खे पंहिंजो पंहिंजो करिणो पवंदो आहे। स्कूल में स्टूडेंट त ॾाढा पढ़ंदा आहिनि, परंतु सभु हिकु समान पास विद ऑनर्स न थींदा आहिनि। पोइ बि टीचर पुरुषार्थ कराईंदी आहे। तव्हां ॿार बि पुरुषार्थ कंदा आहियो। बाबा पुछंदा आहिनि, तव्हां छा ठहींदव? सभु चईंदा आहिनि, असां त आया ई आहियूं नर सां श्री नारायण ठहिण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिण। इहे त ठीकु आहे, परंतु पंहिंजी एक्टिविटीज़ बि त ॾिसो न। बाबा बि ऊच ते ऊच आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। हिकु बाप खे कोई ॼाणंदो ई न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, शिव बाबा सिंह जा बाबा बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि, परंतु उहे जहिड़ा आहिनि ओड़ा उन्हनि खे ॼाणण बि मुश्किल आहे। बाप खे ॼाणंदा आहियो त टीचर पनो भुलिजी वेंदा आहियो, पोइ गुरु पनो भुलिजी वेंदा आहियो। रिगार्ड बि बाप जो ॿारनि खे रखिणो हूंदो आहे। रिगार्ड कंहिंखे चइबो आहे? बाप जो पढ़ाईंदा आहिनि, उहो सुठी रीति पढ़ंदा आहियो, गोया रिगार्ड रखंदा आहियो। बाप जो मिठा, बाप त ॾाढा मिठा आहिनि। अंदरि में ॾाढी ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे। कपारी ख़ुशी रहणी खपे कि एॾो ऊच ते ऊच बाप असांखे मिलियो आहे। हर हिकु पंहिंजे खां पुछे, असांखे अहिड़ी ख़ुशी आहे? हिकु समान सभु त रही न सघनि। पढ़ाई में बि वास्ट डिफरेंट आहे। उन स्कूलनि में बि केतिरो फ़र्क़ु आहे न। उहे त कॉमन टीचर पढ़ाईंदा आहिनि, इहे त अनकॉमन टीचर असांखे परमधाम अची करे पढ़ाईंदा आहिनि। अहिड़ो टीचर कोई हूंदो ई न। कंहिंखे इहो पतो ई न आहे कि निराकार फादर टीचर बि ठहींदा आहिनि। बल श्री कृष्ण जो नाम ॾिनो आहे, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि उहो फादर कीअं थी सघंदा आहिनि, है न। भल श्री कृष्ण जो नाम ॾिनो आहे, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि उहो फादर कीअं थी सघंदो आहे। श्री कृष्ण त देवता आहे। ईअं त कृष्ण नाम बि ॾाढनि जा आहिनि, परंतु कृष्ण चइण सां ई श्री कृष्ण साम्हूं अची ईंदो आहे। उहो त देहधारी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो, इहे शरीर उन्हनि जो न आहे। ख़ुदि चईंदा आहिनि, मां लोन वरितो आहे। इहे पहिरियों बि मनुष्य हुयो, हाणे बि मनुष्य आहे। इहे भॻवानु निराकार, उहो त हिकु निराकार ई आहे। ये भगवान बाबा चवंदा ख़ुदि मां ख़ुदि चईंदो आहे, हिन जो मां लोन वरितो आहे। इहे पहिरियों बि मनुष्य हुयो, हाणे बि मनुष्य आहे। इहे भॻवानु न आहे। भॻवानु त निराकार आहे। हाणे तव्हां ॿारनि खे केतिरा राज बाबा अची करे सम्झाए अथई, परंतु पोइ बि फाइनल ई
बाप सम्झणु टीचर सम्झणु इहे अञा ताईं थी न सघंदो। घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि, देहदारी तरफ़ बुद्धि हली वेंदी आहे। फाइनल बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। इहे निश्चय बुद्धि में अञा ॿारनि जे आयो न आहे कि असांजा बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि। इहे निश्चय बुद्धि में अञा ॿारनि जे आयो न आहे। हाणे त भुलिजी वेंदा आहिनि। स्टूडेंट कॾहिं टीचर खे भुलिजंदो आहे छा? हॉस्टल में रहंदा आहिनि, उन्हनि खे त पको थींदो आहे। हिते त उहो बि पको निश्चय न आहे। नंबरवार पुरुषार्थ अनुसार हॉस्टल में वेठा आहिनि त ज़रूरु स्टूडेंट्स आहिनि, परंतु इहो पको निश्चय न आहे। ॼाणंदा आहिनि सभु पंहिंजे पंहिंजे पुरुषार्थ अनुसार पद वठनि था। उन पढ़ाई में त पोइ बि कोई बैरिस्टर ठहींदा आहिनि, कोई इंजीनियर ठहींदा आहिनि, कोई डॉक्टर ठहींदा आहिनि। हिते त तव्हां विश्व जा मालिक ठहो था न। त अहिड़े स्टूडेंट जी बुद्धि कीअं हुजणी खपे? चलन वार्तालाप केतिरो सुठो हुजणो खपे, है न? बाप सम्झाईंदा आहिनि ॿार, असांजो बाप टीचर सतगुरु एॾो ऊचो त असांखे असांजी चलन बोलचाल केॾो सुठो हुजणो खपे। ॿार तव्हां कॾहिं बि तव्हांखे रोइणो न आहे। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। यावसेन न मचाइणी खपे। यावसेन मचाइण इहे आहे हाईएस्ट रोइण। बाप त चईंदा आहिनि जिन रोया तिन खोया। विश्व जी ऊच ते ऊच बादशाही गवाए ॾींदव। चईंदा आहियो न असां नरसां श्री नारायण ठहिण आया आहियूं, परंतु चलन किथे आहे? नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभु पुरुषार्थ करनि था। कोई त सुठी रीति पास थी स्कॉलरशिप वठी वठंदा आहिनि, कोई नापास थी वेंदा आहिनि। नंबरवार त हूंदा ई आहिनि। तव्हां में बि कोई त पढ़ंदा आहिनि, कोई पढ़ंदा ई न आहिनि। जीअं गांव वारनि खे पढ़णु सुठो न लॻंदो आहे न, घास काटण लाइ चओ त ख़ुशी सां काटंदा, उन में स्वतंत्र लाइफ सम्झंदा आहिनि। पढ़णु बंधन सम्झंदा आहिनि। ईअं बि ॾाढा हूंदा आहिनि। साहूकारनि में ज़मींदार माण्हू बि घटि न आहिनि। साहूकारनि में ज़मींदार माण्हू बि घटि न आहिनि। पंहिंजे खे इंडिपेंडेंट ॾाढो ख़ुशी में सम्झंदा आहिनि। जेका वॾा माण्हू ज़मींदार हूंदा आहिनि, हर हिकु चाहींदो आहे न असां पंहिंजे हिसाब सां हलूं। नौकिरी काम नाम त आहे ई न। ऑफिसरी आदि में त मनुष्य नौकिरी कंदा आहिनि न। ऑफिस आदि में त हाणे तव्हां ॿारनि खे बाप पढ़ाईंदा आहिनि, विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। नौकिरी जे लाइ न पढ़ाईंदा आहिनि बाबा असांखे। दुनिया में त नौकिरी जे लाइ माण्हू केॾी पढ़ाई पढ़ंदा आहिनि। तव्हां हिन पढ़ाई सां विश्व जा मालिक थियण वारा आहियो। वॾी ऊची पढ़ाई ठहरी न। तव्हां त विश्व जा मालिक बिल्कुलु इंडिपेंडेंट ठही वेंदा। हुते त कंहिंजो बि इंटरफेरेंस न रहंदो। ॻाल्हि केतिरी सिंपल आहे। हिकु ई पढ़ाई जंहिंसां तव्हां एतिरा ऊच महाराजा महारानी ठहींदा आहियो, सो बि पवित्र महाराजा महारानी ठही वेंदा आहिनि। तव्हां त चईंदा आहियो कोई बि धर्म वारो हुजे अची करे पढ़े, सम्झंदा इहे पढ़ाई त ॾाढी ऊच आहे, विश्व जो मालिक ठहींदा आहिनि। इहे त बाप पढ़ाईंदा आहिनि न। तव्हांजी हाणे बुद्धि केतिरी विशाल ठही आहे। हद जी बुद्धि सां बेहद जी बुद्धि में अचो त नंबरवार पुरुषार्थ अनुसार। हद जी बुद्धि सां बेहद जी बुद्धि में आया आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार।
केतिरी ख़ुशी रहंदी आहे असां सभु ॿियनि खे बि विश्व जो मालिक ठाहियूं। केतिरी ख़ुशी रहंदी आहे असां सभु ॿियनि खे बि विश्व जो मालिक ठाहियूं। वास्तव में नौकिरी त भल हुते बि रहंदी आहे, दासासी नौकर आदि त खपनि न, पढ़े जे अॻियां अनपढ़े भरी ॾाईंदा न। इन करे बाप चईंदा आहिनि सुठी रीति पढ़ो त तव्हां ईअं ठही सघंदव। विश्व जो मालिक असांखे ठहिणो आहे, न त हुते बि वञी करे नौकिरी अर्थात दासासियुनि वारो कमु कंदासीं। हिन करे बाप चईंदा आहिनि सुठी रीति पढ़ो त तव्हां ईअं ठही सघंदा आहियो। चईंदा बि आहिनि असां ईअं ठहींदासीं, परंतु पढ़ंदा न आहिनि त छा ठहींदा। न पढ़ंदा त पोइ बाप जो एतिरो रिगार्ड सां, बाप खे एतिरो रिगार्ड सां यादि न कंदा। बाप चईंदा आहिनि जेतिरो तव्हां मूंखे यादि कंदव त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। ॿार चईंदा आहिनि बाबा जीअं तव्हां हलायो, बाप जी मत हिननि द्वारा ई ॾींदा आहिनि न, परंतु इन्हनि जी मत बि वठणी न आहे। बाबा चईंदा आहिनि बाबा जीअं ॿार चईंदा आहिनि बाबा जीअं तव्हां हलायो, बाप बि मत इन्हनि द्वारा ई ॾींदा, परंतु इन्हनि जी मत बि वठणी न आहे। पोइ बि पुराणी सड़ी हुई मनुष्य मत ते ई हलंदा रहंदा आहिनि। दुनिया वारा ॾिसंदा बि आहिनि शिव बाबा हिन रथ द्वारा मत ॾींदा आहिनि, पोइ बि पंहिंजी मत ते हलंदा आहिनि। जंहिंखे पाई पैसे जी कौड़ी जहिड़ो मत चईंदासीं उन ते हली पईंदा आहिनि। रावण जी मत ते हलंदे हलंदे हिन समय सभु कौड़ी मिसल थी विया आहिनि। हाणे राम शिव बाबा मत ॾींदा आहिनि निश्चय में ई विजय आहे न, इन में कॾहिं नुक़सान न थींदो। निश्चय में ई विजय आहे, इन में कॾहिं नुक़सान न थींदो। नुक़सान खे बि बाबा फ़ाइदे में बदिले ॾींदा। अगरि ब्रह्मा बाबा बि कोई मत ॾिनई, वैसे तो शिव बाबा ई हूंदा आहिनि, लेकिन अगरि ब्रह्मा बाबा बि मत ॾिनई त हुन नुक़सान में बि बाबा फ़ाइदो करे वठंदा। निश्चय में विजय, हिन में नुक़सान न आहे। नुक़सान खे बि बाबा फ़ाइदे में बदिले ॾींदा, परंतु निश्चय बुद्धि वारनि खे कॾहिं गुटको कॾहिं घाटो पइजी न सघंदो आहे। बाबा ख़ुदि गारंटी कंदा आहिनि श्रीमत ते हलण सां कॾहिं अकल्याण न थी सघंदो। मनुष्य मत खे देहधारियुनि जी मत चइबो आहे न, हिते त आहे ई मनुष्य मत। मनुष्य मत अर्थात देहधारियुनि जी मत। ईश्वर मत दैवी मत। हाणे तव्हांखे ईश्वर मत मिली आहे जंहिंसां तव्हां मनुष्य सां देवता ठहींदा आहियो। पोइ हुते त स्वर्ग में तव्हां ॾाढो सुख पाईंदा आहियो, कोई हुते दुख जी ॻाल्हि हूंदी ई न आहे, उहो बि स्थाई सुख थी वेंदो। हिन समय तव्हांखे फीलिंग अचणी खपे, भविष्य जी फीलिंग ईंदी आहे न, हुते कहिड़ी सुख शांती आनंद में रहंदासीं न। हाणे इहो पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि श्रीमत मिलंदी आहे बाबा जी। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प जी संगम युग ते ईंदो आहे, उनखे तव्हां ॼाणंदा आहियो न। उन्हनि जी मत ते तव्हां हलंदा आहियो। मां कल्प कल्प जी संगम युग ते ईंदो आहियां, बाबा खे तव्हां ॼाणंदा आहियो न, बाबा जी मत ते तव्हां हलंदा आहियो। बाप चईंदा आहिनि ॿार गृहस्थ व्यवहार में भल रहो। केरु चईंदो आहे त कपिड़ा आदि बदिली करो, भल कुझु बि पायो। बाबा चईंदा आहिनि भल कुझु बि पायो, ॾाढनि सां कनेक्शन में अचिणो पवंदो आहे। रंगीन कपिड़नि जे लाइ कोई बाबा मना न कंदा आहिनि, कोई बि कपिड़ो पायो, इन्हनि सां कोई तल्लुक न आहे। बाप चईंदा आहिनि देह से देह जी सभु संबंध छॾो, बाक़ी पायो सभु कुझु। मतिलबु अंदर में जीअं पहिरियों असां देहधारियुनि सां संबंध जोड़ंदासीं, उन्हनि जे बिना रही न सघंदासीं, इहे सभु छॾो। बाक़ी त
बाबा सां कनेक्शन रखी करे सभिनि सां कनेक्शन रखंदा हलो, है न। त बाबा चईंदा आहिनि देह सहित देह जे सभु संबंध छॾो, बाक़ी पायो सभु कुझु, सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो ऐं बाबा खे यादि करे सभिनि सां कनेक्शन में अचो। इहो पूरो निश्चय करिणो आहे। ये बि ॼाणंदा आहियो आत्मा ई पतित ऐं पावन ठहींदी आहे। महात्मा खे बि महान आत्मा चईंदासीं न, महान परमात्मा न चईंदासीं, है न। चइण बि शोभदो न। केतिरी सुठी पॉइंट्स, मतिलबु असां कंहिंखे ॿुधाए सघंदा आहियूं कि महात्मा अलॻि आहे, परमात्मा अलॻि आहे। महात्मा महान आत्मा चई सघंदा आहियूं, लेकिन महान परमात्मा न चई सघंदा आहियूं। केतिरी सुठी पॉइंट्स बाबा सम्झाईंदा आहिनि। सतगुरु सर्व जो सदगति ॾियण वारो त हिकु बाप ई आहे, हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाबा असांखे वरी खां अहिड़ो देवता ठाहींदा आहिनि। अॻियां इहा बुद्धि में न हुयो कि कीअं बाबा ठाहींदा आहिनि। कल्प जी आयु केतिरी आहे इहे बि ॼाणंदा न हुयासीं न। हाणे त सॼी स्मृति आई न, इहे बि ॿार सम्झंदा आहिनि। आत्मा खे ई पाप आत्मा पुण्य आत्मा चइबो आहे न। बाबा चईंदा आहिनि इहे बि ॿार सम्झंदा आहिनि, आत्मा खे ई पाप आत्मा पुण्य आत्मा चइबो आहे। पाप परमात्मा कॾहिं न चईंदासीं। पोइ कोई चए परमात्मा सर्वव्यापी आहे त बि केतिरी बेसमझी आहे न। पोइ कोई इहे बाप बि सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पोइ पाप आत्माउनि खे पुण्य आत्मा बाप ई अची करे ठाहींदा आहिनि। त हाणे बाबा असांखे वरी खां पुण्य आत्मा ठाहिण आया आहिनि। हिक खे न सभी ॿारनि खे ठाहींदा। ॿार चईंदा आहिनि बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे ठाहिण वारो मां ई बेहद जो बाप आहियां, है न। पुण्य आत्मा ठाहिण जो त आत्माउनि खे मां ई ठाहींदो आहियां। बाबा चवनि था हिक खे न सभिनि खे ठाहींदो आहियां। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे ठाहिण वारो मां ई बेहद जो बाप आहियां। ज़रूरु ॿारनि खे बेहद जो सुख ॾींदमि न। सतयुग में त हूंदी ई आहिनि पवित्र आत्मायूं। रावण ते बि जीत पाइण सां तव्हां पुण्य आत्मा ठही वेंदा आहियो। तव्हां फील करे सघंदा आहियो तव्हां रावण ते जीत पाइण सां त पुण्य आत्मा ठही वेंदव। तव्हां फील करे सघंदा आहियो कि असां पुण्य आत्मा ठहूं था। माया केतिरा विघ्न विझंदी आहे, हिकदमि नक में दम करे ॾींदी आहे। तव्हां सम्झंदा आहियो माया सां युद्ध कीअं हलंदी आहे। उन्हनि त पोइ कौरव पांडवनि जी युद्ध लश्कर आदि छा वेही ॾेखारियो अथनि। हिन युद्ध जो कंहिंखे पतो ई न आहे। इहे गुप्त युद्ध हलंदी आहे। हिनखे तव्हां ॼाणंदा आहियो माया सां आत्माउनि खे युद्ध करणी आहे। बाप चईंदा आहिनि सभिनि खां वॾो दुश्मन आहे ही काम। योग बल सां तव्हां हिन ते विजय पाईंदा आहियो। योग बल जो अर्थ बि कोई सम्झंदा न आहिनि। तव्हां सम्झाईंदा आहियो उहे ई तमो प्रधान ठहिया आहिनि। जो सतो प्रधान हुया उहे ई तमो प्रधान ठहिया आहिनि। बाप ख़ुदि चईंदा आहिनि ॿार ॾाढे जन्मनि जे अंत में मां हिननि में प्रवेश कंदो आहियां। उहो ई तमो प्रधान ठहियो आहे न। तत्वम, है न। जेके पहिरियों नंबर सतो प्रधान ठातो हुयो उहो ई नंबर 1 तमो प्रधान ठहिया आहिनि। तत्व हिन में बि तत्व, राज्य वठण में तत्वम त तमो प्रधान ठहिण में बि तत्व।
बाबा हिक खे थोरी चईंदा, नंबरवार त सभिनि खे चईंदा आहिनि न। नंबरवार केरु केरु आहे हिते तव्हांखे पतो पियो न, अॻियां हली तव्हांखे ॾाढो पतो पवंदो। माला जो तव्हांखे साक्षात्कार कराईंदासीं। माला जो बाबा असांखे साक्षात्कार कराईंदा। स्कूल में जॾहिं ट्रांसफर थींदा आहिनि त सभु मालूम पइजी वेंदो आहे न, रिज़ल्ट सॼी निकिरी ईंदी आहे। बाबा बच्ची खां पुछियईं तव्हांजे इम्तिहान जा पेपर किथां ईंदा आहिनि? चईं लंडन खां। हाणे तव्हांजा पेपर्स किथां निकिरंदा? मथां खां। तव्हांजा पेपर्स मथां खां ईंदा, सभु साक्षात्कार कंदा। कीअं वंडरफुल पढ़ाई आहे, केरु पढ़ाईंदा आहिनि, कंहिंखे पतो ई न आहे। श्री कृष्ण भॻवान वास्ते चई ॾींदा आहिनि, पढ़ाई में त सभु नंबरवार आहिनि त ख़ुशी बि नंबरवार थींदी न। इहे त गायन आहे, अतींद्र सुख गोप गोपियुनि खां पुछो। ये पिछाड़ी जी ॻाल्हि आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, भल बाबा ॼाणंदा आहिनि इहे ॿार कॾहिं किरण वारा न आहिनि, परंतु पोइ बि पतो न छा थींदो आहे। पढ़ाई ई न पढ़ंदा आहिनि, तक़दीर में ई न आहे। थोरो ई उन्हनि खे काॾे वञनि, थोरो ई उन्हनि खे चऊं कि वञी करे पंहिंजे घर बसायो उन दुनिया में, त झटि हली वेंदा। काथां खां निकिरी काथे हली वेंदा आहिनि। हिननि जी चलन ॻाल्हाइण करण ई अहिड़ो थी वेंदो आहे। सम्झाइनि असांखे अगरि एतिरो मिले त असां वञी करे अलॻि रहूं, चलन सां ई सम्झबो आहे। एतिरो मतिलबु निश्चय न आहे, लाचारी सां वेठा आहिनि। ॾाढा आहिनि जो ज्ञान जो ग बि न ॼाणंदा आहिनि, कॾहिं वेंदा बि न आहिनि। माया बाबा चईंदा आहिनि, माया पढ़णु न ॾींदी आहे। अहिड़ा सभु सेंटर्स ते आहिनि, कॾहिं पढ़णु ईंदा ई न आहिनि। वंडर आहे न, केतिरी ऊची नॉलेज भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। बाबा चई इहे कमु न करो, मञंदा ई न आहिनि। ज़रूरु उल्टो कमु करे करे ॾेखारींदा। राजधानी स्थापना थी थिए न, राजधानी स्थापना थी थिए, उन में त हर प्रकार जा माण्हू खपनि। मथां खां वठी करे हेसि ताईं सभु ठहींदा। मर्तबे में फ़र्क़ु त रहंदो आहे न। हिते बि नंबरवार मर्तबा आहिनि, सिर्फ़ु फ़र्क़ु छा आहे, हुते आयु वॾी ऐं सुख रहंदो आहे, है न। मर्तबे में फ़र्क़ु त पइजी वेंदो आहे न, सिर्फ़ु आहे कि हुते आयु वॾी ऐं सुख रहंदो आहे, हिते आयु नंढी ऐं दुख आहे। ॿारनि जी बुद्धि में इहे वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवनि था कीअं इहे ड्रामो ठहियलु आहे न, पोइ कल्प सां उहो ई पाठ वॼाईंदासीं, कल्प वॼाईंदा रहंदासीं। एतिरी नंढी सी आत्मा में केतिरो पाठ भरियलु आहे, उहो ई फीचर्स, उहो ई एक्टिविटियूं। ये सृष्टि चक्कर फिरंदो ई रहंदो आहे, बनी बनाई बन रही, ये चक्कर फिर पोइ वरी खां रिपीट थींदो। सतो प्रधान सतो रजो तमो में ईंदा न, इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। अच्छा, पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियो? आत्मा जो बाप शिव बाबा, इहे त सम्झंदा आहियो न। जो सतो प्रधान ठाहींदा आहिनि उहे ई पोइ तमो प्रधान ठाहींदा आहिनि। पोइ बाप खे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदा। इहे बि सुठो आहे, बसि हिते हेसि ताईं ई ठहरी ॾियणो खपे कि चओ बेहद जो बाप ई स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि, उहे ई पतित पावन आहिनि। बाबा सभिनि खे नॉलेज ॾींदा आहिनि। इन में शास्त्र आदि जी त कोई ॻाल्हि ई न आहे। शास्त्र शुरू में काथां खां ईंदा। इहे त जॾहिं ॾाढा थी वेंदा आहिनि तॾहिं वेही शास्त्र ठाहींदा आहिनि।
सत्युग में शास्त्र हूंदा ना, परंपरा त कोई चीज ही ना आहे। ॾिसो चईंदा आहिनि परंपरा खां आहिनि, जबकि शास्त्र द्वापर खां ठहिया। त पहिरियों कृष्ण खे द्वापर में खणी आहिनि, छो जे कृष्ण पहिरियों नंबर ते ईंदो, त कृष्ण खे द्वापर में खणी आहिनि, छो जी परंपरा खां शुरू थी आहे। लेकिन कृष्ण त सत्युग में ईंदो, शास्त्र द्वापर में ठहींदा, परंपरा न आहे। नाम रूप त सभु बदिली वेंदो आहे न। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कॾहिं बि याव सेन न बचाइणो आहे। बुद्धि में रहे असां विश्व जा मालिक ठहिण वारा आहियूं। असांजी चलन वार्तालाप ॾाढो सुठो हुजिणो खपे। कॾहिं बि रोइणो न आहे। ॿियो आहे निश्चय बुद्धि ठही हिकु बाप जी मथे हलंदा रहो। कॾहिं बि मुंझणो घुटको न खाइणो आहे। निश्चय में ई विजय, इन करे पंहिंजी पाई पैसे जी मत न हलाइणी आहे। वरदान आहे, कहिड़ी बि परिस्थिति में फुल स्टॉप लॻाए करे स्वयं खे परिवर्तन करण वारा सर्व जी दुआनि जे पात्र ठहो। कहिड़ी बि परिस्थिति में फुल स्टॉप तॾहिं लॻाए सघंदा जॾहिं बुद्धि बिंदु स्वरूप आहे। बिंदु फुल स्टॉप, बिंदु स्वरूप बाप, बिंदु स्वरूप आत्मा, ॿिन्हिनि जी स्मृति रहे त फुल स्टॉप लॻाए सघंदा। कंट्रोलिंग पावर हुजणी खपे। जो ॿार कहिड़ी बि परिस्थिति में स्वयं खे परिवर्तन करे फुल स्टॉप लॻाइण में स्वयं खे पहिरियों ऑफर कंदा आहिनि, उहे दुआनि जे पात्र ठहींदा आहिनि। उन्हनि खे स्वयं ही दुआयूं अर्थात ख़ुशी मिलंदी आहे। जो ॿार हीअं हलंदा आहिनि उन्हनि खे ख़ुदि बि ख़ुशी अर्थात दुआयूं मिलंदियूं आहिनि ख़ुदि जी। बाप द्वारा ब्राह्मण परिवार द्वारा भी दुआयूं मिलंदियूं आहिनि। स्लोगन आहे, जो संकल्प कंदा आहियो उनखे विच विच में दृढ़ता जो थप्पो लॻायो त विजयी थी वेंदा। जो संकल्प कंदा आहियो उनखे विच विच में दृढ़ता जो ठप्पो लॻायो त विजयी थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।